रिहाइश लाइ दुनिया जे बहितरीन शहरनि जी फ़हरिस्त जारी कई वई आहे, जंहिं में सिंध जो शहर कराची बि शामिल आहे। इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट ग्लोबल लिवएबिलिटी इंडेक्स 2023 जी नई रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं में रिहाइश लाइ दुनिया जे 173 मुल्कनि जी बहितरीन शहरनि जी फ़हरिस्त जारी कई वई आहे। जारी कयल फ़हरिस्त में पाकिस्तान जो शहर कराची बि शामिल आहे। कराची शहर रिहाइश लाइ बहितरीन 173 मुल्कनि जे शहरनि वारी लिस्ट में 169 नंबर ते आहे। फ़हरिस्त में ऑस्ट्रिया जो शहर वियना रिहाइश लाइ दुनिया जो बहितरीन शहर करार ॾिनो वियो आहे। डेनमार्क जो शहर कोपेनहेगन ॿिए नंबर ते आहे। बहितरीन 10 शहरनि में एशिया मां सिर्फ़ जापान जो शहर ओसाका शामिल थी सघियो आहे, जॾहिं त बांग्लादेश जे गादी वारो शहर ढाका 166 नंबर ते आहे। बहितरीन शहरनि जी फ़हरिस्त में हिंदुस्तान जा 5 शहर बि शामिल आहिनि, पर को बि शहर 100 बहितरीन शहरनि में शामिल न थी सघियो आहे। इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट जे इंडेक्स में शहरनि जी दर्जाबंदी 5 शोबनि में कारकर्दगी खे नज़र में रखंदे कई वई, जिन में इस्तेहकाम, सिहत जी सार संभाल, तालीम, सक़ाफ़त ऐं माहौलियात ऐं बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर शामिल आहे।